अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज का कुछ ॾींहं अॻु असां हिकु अजीबो गरीब पंहिंजी टीम सां गॾिजी हिकिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें दोस्तों असां कारून हारून ऐं नमरूद जो खज़ानो तव्हांखे ॾेखारियो हुयो। त उन खज़ाने खे असां कुझु ॾींहंनि लाइ रखियो हुयो। दोस्तों असां तव्हां खां पुछियो हुयो त हिनखे घणनि ॾींहंनि जे लाइ ज़मीन में रखूं। ज़मीन में न पर दोस्तों हिकु बॉक्स में। त दोस्तों हाणे असांखे उन बॉक्स जे खोलण जो टाइम अची वियो आहे। पर असां तव्हां खां पुछियो हुयो त हिनखे 10 ॾींहंनि में 8 ॾींहंनि में 15 20 ॾींहंनि महीने में खोलियूं। असांखे उन वीडियो ते मुख़्तलिफ़ कमेंट्स आयूं। पर उन वीडियो ते जेके 8 कमेंट्स आयूं आहिनि उन में सभ खां घणियूं जेके कमेंट्स हुयूं त उन में लिखियलु हुयो 10 ॾींहंनि खां पोइ कढो। त हाणे हिनखे 11 ॾींहं गुज़री चुका आहिनि। दोस्तों असां हुन बॉक्स में सफ़ा सील पैक करे सामान रखियो हुयो। त हाणे असां हुनखे 11 ॾींहं कढंदासीं ऐं ॾिसंदासीं त हुनखे छा कहिड़ा बैक्टीरिया असर करे विया आहिनि, कहिड़ा जीत, कहिड़ियूं मक्खियूं, कहिड़ा माकोड़ा, या हुनखे कुझु बि न थियो आहे। ॾिसूं था त हलूं था उन बॉक्स में आहे आख़िर कहिड़ी मुसीबत। दोस्तों हिन वीडियो जी जल्दी सां शुरुआत था कयूं। जेकॾहिं तव्हां असांजे वीडियो खे लाइक न कयो त लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हलूं था वीडियो जे तरफ़। तो दोस्तों ये बॉक्स मुझे अॻियां अची वई आहे। हिन में का बि मूंखे हवस वग़ैरह हिन मां नथी अचे ऐं हीअ बॉक्स जेका आहे उहा चारई पासा सही सलामत आहे। दोस्तों ॾिसो हिनखे कुझु बि न थियो आहे। त दोस्तों हाणे हिन बॉक्स जा दरवाज़ा खोलियूं था ऐं ॾिसूं था त हिन में कहिड़ो असरु थियो आहे। त दोस्तों हिन जे मथां असां रसो त खोले छॾियो आहे ऐं हाणे हिन जी टेप था खोलियूं। त दोस्तों हाणे हिनखे खोलियूं था ऐं ॾिसूं था हिन में अंदरि छा आहे। हाँ अरे कैमरामैन खे छा थियो? अदा कुछ न थियो तो एडी रड़ कई मां अच्छा हलो भला वीडियो की तरफ हलो। तो दोस्तों असां वीडियो के लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। शुक्र आहे मुझो कैमरामैन बची वियो आहे। थोड़ो हुनखे खेरा डिड थियो पर हाणे असां हलूं था अॻिते वीडियो की तरफ। तो दोस्तों हिन बॉक्स जे अंदर ॿी बॉक्स आहे। उन बॉक्स खे कढूं था ऐं हिन बॉक्स में बाक़ी कुछ न आहे त हिनखे साइड ते था विझूं। तो दोस्तों हाणे हिन बॉक्स के खोलियूं था। दोस्तों हिन जे अंदर त अञा वधीक अजीबो गरीब दुनिया वा। तो दोस्तों हाणे हिन जे अंदर ॾिसूं था हे छा हो? हे रसो हिन में अची वियो आहे। अड़े भेणा ड्रेजारे छॾियईं। मां चयो अलाए हिन में का हणखण अलाए कहिड़ी आहे। पर हलूं था अॻिते हाणे ॾिसूं था हिन दोस्तों दॿे जे अंदर असां अञा हिकिड़ो ॿियो दॿो रखियो हुयो जंहिंमें असली असांजो माल मटीरियल हुयो। दोस्तों तजुर्बे वारो मटीरियल। त दोस्तों हाणे हिन दॿे खे लापरवाह कयूं ऐं अचूं था ख़ासि आख़िरी दॿे जे तरफ़। त दोस्तों असां ही तव्हांजा दोस्त आहियूं, तव्हां असांजा दोस्त आहियो छो जो तव्हां असांजा वीडियो ॾिसंदा आहियो ऐं असां तव्हांजे लाइ तजुर्बे वारो दॿो बि दोस्त नाले रखियो हुयो जंहिं ते ही हलाल जो ठपो लॻल आहे। त दोस्तों हिन दोस्ती खे हलाल कयो, असांजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ऐं सब्सक्राइब कयो। त दोस्तों हाणे हिन दॿे खे खोलियूं था ऐं ॾिसूं था त हिन जे अंदर आहे छा। त दोस्तों असांजो माल मटीरियल हिन जे अंदर आहे। त दोस्तों कवर में रहण जे बावजूद हिन जो ही असर थी वियो आहे। पर अञा तजुर्बे जे ख़ातिर असां हिनखे ॿाहिरि कढंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में अंदर कहिड़ो मोकारो थियो आहे। दोस्तों ॾाढी स्मेल आहे, तमामु कमु घणो आहे, माण्हू खपनि पर तजुर्बो जारी रखणो आहे। त दोस्तों हाणे हिन जी जेका हक़ीक़त उहा तव्हांजे अॻियां अचण वारी आहे ऐं आउं तव्हांजे अॻियां रिवील थो कयां त हिन जो 10 11 ॾींहंनि में असरु कहिड़ो थियो आहे ऐं छा हिन खाधे सां असरु थियो आहे हिन थेलियुनि में बॉक्सनि में पैक हुजण जे बावजूद। दोस्तों ॾिसो हे पकोड़नि ऐं जलेबियुनि ऐं समोसनि सां कहिड़ो असरु थियो आहे। पर उन्हनि जे अंदरि जेको मटीरियल आहे उन सां त वधीक असरु ख़राब थी वियो आहे। दोस्तों ही समोसो उन जे अंदरि जेको पटाटा पियल हूंदा आहिनि उहे कारा कीअं थी विया आहिनि। ही दोस्तों पकोड़ो जेको सेंवार जी हिन जे मथां ही शइ हालत थी वई आहे ऐं दोस्तों ही जलेबियूं जिन में अञा तेल मौजूदु आहे पर ॿाहिरों सेंवार जियूं आहिनि। त दोस्तों हिन खाधे सां ही असरु थियो आहे। असांखे खाधो ज़ाया न करणु घुरिजे। दोस्तों ही जेको खाधो आहे असां इहो ज़ाया न कंदासीं, असां ज़मीन में दफ़नाए छॾींदासीं त हिन में जेके न्यूट्रिएंट्स वग़ैरह जेके बि हुजनि उहे ज़मीन जज़ब करे छॾे। ऐं हिन वीडियो मां असांखे मैसेज इहो थो मिले त खाधे खे ज़ाया न करणु घुरिजे। खाधे वारी शयुनि जो हद खां वधीक ख़्यालु रखणु घुरिजे ऐं जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरो ठाहिणु घुरिजे। बक़ाया खे सोलो सांभे रखणु घुरिजे, उन खां बाद में खाइणु घुरिजे। त दोस्तों ही तव्हांखे तजुर्बो असांजो कीअं लॻो? जेकॾहिं सुठो लॻो हुजे त लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं असांखे नवनि तजुर्बनि जा आइडिया ॾिजो त असां तव्हांजे अॻियां इहा पेश ख़िदमत रहंदा रहूं ऐं तव्हांखे हमेशह एंजॉय कराईंदा रहूं।